सिंध एक्शन कमेटी के सॾ ते फुहारा चौक का सखर प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी वही है। इन रैली में बैरिया टाउन के विलार खिलाफ़ जेके सिंध एक्शन कमेटी जा अगवान उन्हनि जे गिरफ़्तारी खिलाफ़ सख्त नारेबाजी कई पई वञे। अचो तो इन रैली की अगवानी कंदड़नि सां ॻाल्हि ॿोल करियूं था। इन रैली में शामिल माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल करियूं था तो सदन कहिड़ा मुतालबा आहिनि ऐं उन्हनि जो छा चवणु आहे। असांजो मुतालबो इहो आहे त जेके भी असांजा क़ौमी कारकुन ते कूड़ा केस कयूं ऐं उन्हनि ते दहशतगर्दी कलम लागू कयूं, उन्हनि जो फिलफोर उनखे ख़त्म कियो वञे। असीं सम्झूं था त मलिक रियाज़ जो जेको ही सिंध गवर्नमेंट आहे उहो मलिक रियाज़ जे वांगार थी वहे ऐं असीं उते आहिनि शाहिद आहियूं जेको उते मार्च में मौजूद हुआसीं। जॾहिं उन लखे माण्हू हुआ त उन्हनि पंहिंजा माण्हू जॾहिं गेटूं बंदि आहिनि उते जेको सीमेंट जो ठहियल आहे गेट उनजो जेको मेन कंटेनर 200-300-400 नफ़री बीठी आहे उन में अंदरि कीअं आहिनि माण्हू इहो असीं सम्झूं पिया उहा साॻी तारीख़ दुहिराए पई ऐं असांजे सामूंडी पट्टी ते आहिस्ते आहिस्ते कब्ज़ो करे हू हिकिड़ो नओं इज़राइल ठाहिणु चाहिनि पिया सिंध जे अंदरि। अॻ में बि चई चुका आहियूं त सिंध खे ही जेको आहे सो हितां अॻे सरमाएदारी आई कलकत्ते मां, हींअर सरमाएदारी अचणु चाहे थी हितां पंहिंजो कराची मां। ही सभु गॾिजी सिंधी अवाम खे वरी ग़ुलाम करणु चाहिनि था। जी नाज़रीन, हिन रैलीअ में शरीक माण्हुनि जी अवां ॻाल्हि ॿोल ॿुधी। सनन चवणु आहे त बैरिया टाउन सिंध जी वालार बंदि करे ऐं सिंध जा जेके सिंध एक्शन कमेटीअ जा जेके अगवान गिरफ़्तार कया विया आहिनि उन्हनि खे जल्द खां जल्द बाज़ियाब कयो वञे ऐं कूड़ा केस ख़त्म कया वञनि। कैमरामैन रज़ा लगारीअ सां गॾु नज़ाकत जतोई, सिंध टीवी न्यूज़ सखर।